हज़रत माधूलाल हुसैन रहमतुल्लाह अलैह। हज़रत माधूलाल हुसैन तरीक़त, हक़ीक़त ऐं मार्फत जा राज़दार ऐं ख़ुदाई जमाल जा आशिक़ हुआ। संदन विलादत 945 हिजरी में लाहौर में थी। संदन वॾड़ा गैर मुस्लिम हुआ। एक रिवायत मूजिब हज़रत माधूलाल हुसैन जे वालिद जो नालो कलन राय हो। संदन वालिद साहब सुल्तान शाह फ़िरोज़ जे अहद में इस्लाम क़बूल कयो ऐं संदन नालो शेख उस्मान रखियो वियो। हज़रत माधूलाल हुसैन जा वालिद कपिड़े उणण जो कारोबार कंदा हुआ। हज़रत माधूलाल हुसैन जो असुल नालो त शेख हुसैन हो, पर पाण अॻिते हली तसौफ़ जी दुनिया में हज़रत माधूलाल हुसैन रहमतुल्लाह अलैह जे नाव सां मशहूर थिया। उन्ही जो सबब ही आहे त पाण हिकु ब्राह्मण छोकिरे जंहिंजो नालो माधू हो सां मिजाज़ी इश्क कयो ऐं उन इश्क में एतिरो त गुम थिया जो उन्हनि जे विच में वेछो ख़तमु थी वियो ऐं पाण माधूलाल हुसैन जे नाव सां मशहूर थिया। इहा इश्क जी शिद्दत ऐं सचाई हुई जो ॿिनि धार धार वजूदनि जे नालनि खे गॾाए हिकु करे छॾियईं ऐं शेख हुसैन माधूलाल हुसैन जे नाव सां मशहूर थियो। रिवायत आहे त हिकु ॾींहुं पाण मकतब में दर्स पढ़ी रहिया हुआ त हज़रत बहलोल रहमतुल्लाह अलैह मस्जिद में आया। हज़रत बहलोल रहमतुल्लाह अलैह पंहिंजे दौर जा वॾा बुज़ुर्ग ऐं कुतुब जे दर्जे ते फ़ाइज़ हुआ। पाण उन वक़्तु हज़रत इमाम अली मूसा काज़िम जी मज़ार खां थींदा लाहौर आया हुआ। खेनि हज़रत इमाम रज़ा अलैहिस्सलाम जी मज़ार मां हुकुम थियो हो त लाहौर वञो ऐं हज़रत हुसैन खे बातिनी तालीम ॾियो ऐं तसौफ़ ॾांहुं ध्यानु ॾियारियो। जंहिं करे हज़रत बहलोल उन मस्जिद में आया जिते हज़रत माधूलाल हुसैन सबक़ वठी रहिया हुआ। हज़रत बहलोल मस्जिद में अची हाफ़िज़ अबू बकर खां शेख हुसैन बाबति पुछियो ऐं खेनि चयाईं त वुज़ू लाइ पाणी भरी अचो। पाण हुकुम जी तामील कयऊं। हज़रत हुसैन जे आंदल पाणी मां हज़रत बहलोल वुज़ू कयो ऐं 2 रकातूं नमाज़ अदा करे ही दुआ घुरियाऊं, या अल्लाह हिन मासूम ॿार ते रहम कर, हिन खे मार्फत जी दौलत सां माला माल फरमाए ऐं पंहिंजो सचो आशिक़ बनाएसि। दुआ घुरण खां पोइ हज़रत बहलोल हाफ़िज़ अबू बकर खे फरमायो त रमज़ान शरीफ़ जो महीनो वेझो आहे। हीउ छोकिरो रमज़ान शरीफ़ में मुकमिल क़ुरान ॿुधाईंदो। इहो ॿुधी हज़रत माधूलाल हुसैन अदब मां वराणियो त साईं इहो भला कीअं मुमकिन थींदो, मूं त रुगो 6 सिपारा हिफ़्ज़ कया आहिनि। हज़रत बहलोल फरमायो तव्हां फ़िकिर न करियो, ज़रूरु क़ुरान पढ़ाईंदो। फ़िलहाल तव्हां दरिया ते वञो ऐं उतां असां लाइ पाणी भरे अचो। हिकु ॻाल्हि जो ख़्यालु रखिजो, उते तव्हांखे जेको बि बुज़ुर्ग मिले उन जी हिदायत ते अमल कजो। पाण रहमतुल्लाह अलैह जॾहिं दरिया ते विया त ॾिठाऊं उते हिकु बुज़ुर्ग संदन मुंतज़र हो। उन बुज़ुर्ग हज़रत माधूलाल हुसैन खे फरमायो त लोटे में भरियल पाणी संदन हथ मथां हारे। हथ धोइण खां पोइ बुज़ुर्ग ख़ुशि थी हथ में झलियल पाणी जा कुझु छंडा हज़रत माधूलाल हुसैन जे चहिरे मुबारक ते लॻाया। उन्हनि छंडनि जी बरकत सबबि पाण उन साल रमज़ानुल मुबारक में समूरो क़ुरान पाक हिफ़्ज़ ॿुधायऊं। हज़रत बहलोल खे नमाज़ में पेश इमाम तौर बीहारियो हो। लाहौर में कुझु अरसो रहण दौरान हज़रत बहलोल रहमतुल्लाह अलैह हज़रत माधूलाल हुसैन खे पंहिंजो मुरीद बणायो ऐं कुझु वक़्तु तालीम ॾियण खां पोइ ख़िलाफ़त जो दर्जो अता कयो। पंहिंजो कमु पूरो करण खां पोइ हज़रत बहलोल उतां हलिया आया। हिकु ॾींहुं हज़रत माधूलाल हुसैन शेख सादुल्ला खां तफ़सीर मदारक जो सबक़ वठी रहिया हुआ त जॾहिं उहे क़ुरान पाक जी हिकु आयत मुबारक वटि पहुता जंहिंजी माना इहा हुई त मोमिन लाइ ही दुनिया ढूंढ मिसल आहे ऐं हिन जहान फ़ानी जी का बि अहमियत कान्हे, त पाण हज़रत शेख सादुल्ला खां उन ते वधीक तशरीह ऐं वज़ाहत घुरियाऊं। जॾहिं हज़रत शेख सादुल्ला आलमाना ऐं फ़लसफ़ियाना अंदाज़ में इहो साबित कयो त हिन फ़ानी दुनिया जी का बि अहमियत कान्हे,
ऐं हीअ दुनिया ढूंढ मिसल आहे। इहो ॿुधी हज़रत माधूलाल हुसैन ते वजद छांइजी वियो। पाण वजदानी हालत में रक़्स कंदा मस्जिद खां ॿाहिरि निकिता त जॾहिं हीअ दुनिया ई फ़ानी आहे त पोइ पढ़णु छाजो। पाण पंहिंजा समूरा किताब खूह में उछलियाऊं, ॾाढ़ी मुछ चट कयऊं, शराब जो जाम हथ में कयऊं ऐं तवाइफ़नि जे बाज़ारनि जा चकर हणण सां गॾु साज़ सुरूद ऐं रक़्स ऐं मौसीक़ी जे जहान में गुम थियण लॻा। मतिलबु त पाण मलामती सूफ़ियनि वारो रस्तो अख़्तियार कयऊं। जॾहिं त उन खां अॻु पाण 26 साल इबादत रियाज़त ऐं मुजाहिदनि में गुज़ारिया हुआ। रोज़ानो हिकु कलाम पाक जो दौरु कंदा हुआ ऐं 3 सिपारा पढ़ंदा हुआ। लाहौर में हज़रत दाता गंज बख़्श जी मज़ार ते रोज़ानो वेंदा हुआ। राति तोड़े ॾींहुं फ़र्ज़नि सां गॾु नफ़ली नमाज़ूं बि पढ़ंदा हुआ। बीमारी जी हालत में बि इबादत खां न घुसाईंदा हुआ। पर वजदानी हालत खां पोइ संदन मामूल में काफ़ी फेरो अची वियो। संदन तबियत में फेरो अचण जी ॻाल्हि जॾहिं संदन मुर्शिद हज़रत बहलोल खे पई त हज़रत शेख हुसैन शराब जे नशे में हाणे राति ॾींहुं ॿुॾल रहे थो ऐं शरीयत जी राह तां हटी वियो आहे, त पाण संदन हालत जांचण लाइ लाहौर आया ऐं रूबरू हुन जी हाल ते नज़र विझी मुतमिन थी वापसि हलिया विया। ॿीहर लाहौर खां थी वञण खां पोइ जल्दी हज़रत बहलोल हिन फ़ानी दुनिया खे छॾे हक़ीक़ी जहान ॾांहुं हलिया विया। मुर्शिद जी वफ़ात खां पोइ हज़रत माधूलाल हुसैन जी जज़ब ऐं मस्ती जी कैफ़ियत अञा बि वधीक थी वई। पाण घिटियनि बाज़ारनि में दीवाना वार नचंदा हुआ। हिकु ॾींहुं पाण लाहौर जे इलाइक़े शाहदरा वटां गुज़री रहिया हुआ जो संदन नज़र हिकु नौजवान ब्राह्मण छोकिरे माधू ते पई। माधू ब्राह्मण छोकिरो हो। उन वक़्तु छोकिरे जी उमिरि 16 साल खनि हुई। उन जी शादी बि थियल हुई। माधू जे चहिरे ते नज़र पवंदे ई हज़रत शेख हुसैन खे संदसि चहिरे में जमाल ख़ुदाबंदी जो पाछो नज़र आयो ऐं मथसि आशिक़ थी पिया। पाण 16 सालनि ताईं लाॻीतो माधू जे घर जो तवाफ़ कयऊं, पर माधू तरफ़ां खेनि का बि मोट न मिली। पर इश्क जी छिक अहिड़ी हुई जो नेठि माधू जी दिलि नरम थी ऐं पाण हज़रत जन जी ख़िदमत में अचण वञणु लॻो। ॿई कचहरी में एतिरो त मशगूल हूंदा हुआ जो दुनिया जहान खे विसारे वेंदा हुआ। माधू जे माइटनि खे इहा ॻाल्हि सुठी न लॻी त संदन छोकिरो हिकु मुस्लमान सूफ़ी जी सोबत में रही घर वारनि सख़्ती कई, पर नतीजो उन जो उबतड़ निकितो। माधू ते हज़रत जन जे इश्क जो अहिड़ो त रंग चढ़ियो जो हुन इस्लाम क़बूल करे वरितो ऐं माधू जो नालो हाणे महबूबुल हक़ रखियो वियो। पर पोइ बि हू मशहूर माधू जे नाले सां ई रहियो। हिकु भेरे बसंत जे ॾियारनि में माधू हज़रत जे मथां ॻाढ़े रंग जो गुलाल हारियो। हज़रत जन मथां वजदानी कैफ़ियत छाइजी वई। पाण मस्ती में रक़्स करण लॻा ऐं पोइ उन ॾींहुं खे हर साल मल्हाइण लॻा। हिकु भेरे विच बाज़ार में दुल जी धुन ते हज़रत माधूलाल हुसैन रक़्स करे रहिया हुआ त उतां उन वक़्त जो लाहौर जो सरकारी काज़ी गुज़रियो। उनखे ॻाल्हि सुठी न लॻी। पाण यकदम सिपाहियुनि खे मोकिले हज़रत माधूलाल हुसैन खे घुराए गैर शरई कम ते तंबीह कयऊं त हज़रत माधूलाल हुसैन काज़ी साहब खे मुखातिब थी चयो, ॾिसो, इस्लाम जा बुनियादी रुकन 5 आहिनि। पहिरियों कलमो तौहीद, ॿियों पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ते ईमान, उन में ई त असां क़ाइमु आहियूं। ॿियों रुकन आहे नमाज़ ऐं टियों रोज़ा। उन्हनि ॿिन्ही खे मूं तर्क कयो आहे। बाक़ी रहियो चौथों रुकन ज़कात ऐं 5हों हज। उहे ॿई कम तूं बि कोन थो करीं। सो जे 2 रुकन छॾण ते मां सज़ावार आहियां त 2 रुकन तो बि छॾिया आहिनि। 2 ॼणा हिकु ई ॾोह जा सज़ावार आहियूं। इहा ॻाल्हि ॿुधी काज़ी साहब खिली ॾिनो ऐं माठ करे उतां हलियो वियो। संदन मशहूरी जॾहिं बादशाही दरबार ताईं पहुती त अकबर बादशाह खेसि दरबार में तलब कयो ऐं खाइनि पुछायूं त ए बुज़ुर्ग, मूं ॿुधो आहे त तव्हां ख़ुदा ताईं पहुच रखो था। पाण जवाबु ॾिनऊं त उन में को बि शक कोन्हे। ठीकु आहे, पोइ इहो ॿुधायो त तव्हां ख़ुदा जी मार्फत ऐं पहुच कीअं हासिलु कई। पाण जवाबु ॾिनऊं त ए बादशाह, मां ख़ुदा ताईं न आहियां पहुतो, पर ख़ुदा मूं ताईं पहुतो आहे। बादशाह उन जो सबूत घुरियो। पाण फरमायाऊं त ए हिंदुस्तान जे अछे ऐं कारे जा मालिक,
सिधी ॻाल्हि आहे त जेकॾहिं तूं न चाहीं हा त अॼु मां हिन शाही दरबार में न पहुचां हा, भला फ़क़ीर जी कहिड़ी मजाल जो मतिलब खां सवाइ शाही दरबार ताईं पहुच हासिल करे। अकबर बादशाह संदन इहो जवाबु ॿुधी ख़ुशि थियो ऐं खेनि इनाम ॾेई एतिराम सां मोकल ॾिनई। शहज़ादो सलीम जेको पोइ जहांगीर बादशाह जे ख़िताब खां हिंदुस्तान जे तख़्त ते वेठो हो, उहो बि हज़रत माधूलाल हुसैन जो मोतक़द हो। हज़रत माधूलाल हुसैन सूफ़ियुनि जे मलामती ऐं कलंदरी तरीक़े सां वाॻियल हुआ। पाण बज़ाहिर बिदती नज़र ईंदा हुआ, नशो वापराईंदा हुआ, इश्क कंदा हुआ, मौसीक़ी ऐं नाच सां दिलचस्पी रखंदा हुआ। पंहिंजे फ़िक्र खे मलामत जे लिबास हेठि लिकायो हुआ, जॾहिं त अंदरूनी तौरु समूरी राति नफ़लनि में रोईंदे गुज़ारींदा हुआ। सुबुह सवेर क़ुर पाक जी मुकमिल तिलावत कंदा हुआ। संदन कौल आहे त जंहिं इल्म सां गॾु अमल न हुजे त पोइ इल्म खां बहितर नचणु ऐं कुॾणु आहे। पाण बाबति फरमाईंदा हुआ त न मां मुक़ीम आहियां, न मुसाफ़िर, न मुसलमान आहियां, न काफ़िर। संदन करामतूं हिन तरह मशहूरु आहिनि त मकतब छॾणु वक़्तु पंहिंजा समूरा किताब खूह में उछलायाऊं, जंहिं ते कुझु शागिर्द दोस्तनि चयो त किताब खूह में उछलाइण बदिरां उन्हनि खे ॾिना वञनि, त पाण खूह जे कप ते बि उन खां किताब वापसि घुरियाऊं त किताब सही सलामत ऐं पाणी में पिसण खां सवाइ ॿाहिरि आया। पाण उहे किताब दोस्तनि खे ॾेई छॾियाऊं। हिकु भेरे संदन दोस्त माधू जा वालदेन गंगा स्नान लाइ वञनि पिया, पर हज़रत जन माधू खे उन्हनि सां गॾु वञण खां रोकियो ऐं खेसि चयाईं त जॾहिं गंगा स्नान जो ॾींहुं अचे त खेनि ॿुधाए। जॾहिं उहो गंगा स्नान जो मुक़ररु ॾींहुं आयो त माधू हज़रत जन खे यादि ॾियारियो त अॼु गंगा स्नान जो ॾींहुं आहे। पाण माधू खे अखियूं बंदि करे संदन पेरनि मथां पेर रखण जो हुकुम फरमायाऊं। माधू जॾहिं कुझु देरि अखियूं बंदि करे खोलियूं त ॾिठाऊं ॿई ॼणा गंगा जे किनारे ते बीठा आहिनि। माधू उते पंहिंजे वालदेन सां गॾिजी गंगा स्नान कयो ऐं साॻिए ई तरीक़े सां लाहौर पहुता। माधू जा वालदेन जॾहिं वापसि लाहौर पहुता त उन्हनि बि इन वाक़े जी तस्दीक कई। हिकु भेरे मंडिया ॻोठ जे नंबरदार हज़रत माधूलाल हुसैन ऐं संदन साथियुनि खे हिकु कमरे में बंदि करे ॿाहिरां दर ॾेई छॾियो ऐं चयाईं त जेसीं ताईं बरसाति न पवंदी तव्हांखे कमरे खां ॿाहिरि न कढंदुसि। हज़रत माधूलाल हुसैन फरमायो त ठीकु आहे, पर अॻ में असांखे कुकड़ जो ॿोड़ ऐं मानी खाराए। नंबरदार यकदमि संदन फरमाइश पूरी कई। मानी खाई पाण कमरे खां ॿाहिरि आया ऐं आसमान ॾांहुं ॾिसी फरमायाऊं त हाणे देरि छाजी आहे। संदन उन ई जुमिले ते यकदमि ककर मुड़ी आया ऐं तेज़ बरसाति शुरू थी वई। अहिड़ी तरह हज़रत माधूलाल हुसैन हिन फ़ानी जहान में 30 साल सैर सफ़र कयो ऐं पाण 1008 हिजरी में बका जे जहान ॾांहुं रवाना थिया। संदन मज़ार मुबारक लाहौर शहर में आहे ऐं संदन मज़ार ते हर साल मेला चिरागान जे नाले सां मल्हायो वेंदो आहे। ऐं संदन मज़ार ते हर साल मेला चिरागान जे नाले सां मेलो मल्हायो वञे थो। हज़रत माधूलाल हुसैन जो पहिरियों सजादा नशीन संदन महबूब माधू उर्फ़ महबूब अल हक़ फ़क़ीर थियो। संदन रूहानी तौरु 16 ख़लीफ़ा ऐं हज़ारें मुरीद ऐं अक़ीदतमंद मौजूदु हुआ ऐं अॼु बि आहिनि।